पप्पा दवा अची हुव। छा खणी आयो, पागल थी वियो आहीं? अरे वैक्सीन आहे न कोरोना जी, पसाड़ी रखी अथई। दिमाग़ ख़राब थी वियो तुंहिंजो? अरे सभिनी खे लॻाइणी आहे, हाणे किराने वारनि वटि बि अची वियो आहे माल। वञ तां पाण खे लॻाए वञी। अरे चयो अथऊं वॾनि खे लॻाइणी आहे पहिरियों। मम्मी अच तूं बि हणी छॾ। हल मां न हणी में, हेॾां चवनि था साइड इफेक्ट तो थिए हिन मां। अरे कुछ भी ना है साइड इफेक्ट यार, प्रेम पाण 4 वठी वियो आहे, 2 मम्मी पप्पा लाइ, 2 ॾाॾो ॾाॾीअ लाइ। छो तां मस्तियूं कयो ॿुढनि सां? मस्तियूं छा आहिनि पप्पा, सेफ्टी आहे न। सेफ्टी आहे न, पहिरियों पाण खे हण पहिरियों। मां अहिड़ी औलाद ई न आहियां जेको पहिरियों पंहिंजी सोचे। हा त असां बि अहिड़ा माउ पीउ न आहियूं जेके पहिरियों पंहिंजी सोचियूं। तव्हां बि यार न था कयो, दुनिया थी हणाए। मोदी अंकल खे बि इहे ई लॻणी आहे। एॾा हणाए छॾियोसि न, एॾो चएव थो त चढ़ी थी वई आहीं, तूं बि वरी चएं थी हणाए छॾियोसि। अलाए छा खणी आयो आहे हिन बेवकूफ़ खे, दिमाग़ आहे? तूं ॿुधाए, ईअं ई थोरी लॻंदी आहे कोरोना इंजेक्शन। डॉक्टर वाक्टर चङी तरह ॾिसी करे हणंदा आहिनि। मम्मी हिन देश में घणी पॉपुलेशन आहे? 125 करोड़ खां मथे। अगर डॉक्टर हिकु माण्हू इंजेक्शन हणंदा न त सॼी ज़िंदगी खाली कोरोना इंजेक्शन हणंदा। सरकार चयो आहे कि असां तव्हांजी सेवा करे विधी, हाणे पंहिंजी ज़िंदगी जी सेवा तव्हां पाण कयो। छो तो खून पी हाणे बेवकूफ़ माण्हू? मूंखे इंजेक्शन हणणी आहे। दिमाग़ न ख़राब कर, कढी छॾी न मैं घर मां। हा हणी निकिरंदुमि मां। सफ़ा 3rd क्लास माण्हू आहे तूं त। एॾां ट्रेनुनि ॿेनुनि में बि तव्हांजो वञण थिए थो, हणाए छॾियोसि न, हिकु लॻल पई हुजे न। मूंखे न हणाइणी आहे न भाई, मुंहिंजी मर्ज़ी आहे न। असांखे रिस्क न खणणो आहे। हा सही तो चईं बाबा, ॿाहिरि न अथव वायरस, रिस्क न खणो। पप्पा हेॾे अचो। परे रहो मूंखां, परे रहो मूंखां। मम्मी हिन में फ़ाइदो कंहिंजो आहे, असांजो आहे हिननि जो आहे? परे रहो मूंखां भाई। पप्पा हेॾे अचो, मम्मी हथ पकड़ेनि। भाई न हणाइणी आहे न मूंखे यार, लॻल पई हुजे न। अरे पकड़े छॾियो मानी, पकड़े छॾियो मानी। अरे हथ त ॾियो, पागल खोपड़ी, ईअं ई न लॻंदी आहे इंजेक्शन। छॾ यार मूंखे। अरे जल्दी कर, नथी पकड़े सघां चमाटो। ओ बेदिमागी माण्हू। ज़बरदस्त। हाणे दुकान ते वञी ॿुधाइजो सभिनी खे केॾी रेस्पॉन्सिबल औलाद आहे मुंहिंजी। हा अरे यार तव्हां ना गुस्से में था ॾिसो, स्माइल कयो, स्माइल कयो। तव्हांखे विश्वास नथो अचेव न? हाणे किशन कपिड़े वारे फोन तो कयां, हुन बि रखी अथव दवा, ॿुधोसि। हेलो हलो, दवा आई? वाहियात माण्हुनि जी फोन अची आहे न, सुठे ॾींहं ते पनौती बरसाति थियण वारी आहे। अरे दवा आई? अरे 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 गवार माण्हू, कपिड़नि जी दुकान आहे, दवा बवा न मिलंदी आहे हिते। हा त कोरोना जी दवा त रखी अथव न। अच्छा दवा, हो बि कोरोना जी। तुंहिंजी घरवारी जो पीउ ते छॾियो कि न हुनजी मां? हे तो मुंहिंजी तो लॻाए। छा था कयो पापा, मस्ती छो था कयो? हे छा था कयो हेॾां? यार मस्ती था कयो। हलो, हा इंजेक्शन हणी छॾी न पप्पा खे? न हणी? इंजेक्शन बर्ड फ्लू जी आहे छा? खाली मुर्गिन खे थी लॻे? हेलो जय झूलेलाल, छा हाल आहे सभिनी जो? वीडियो वणेव त लाइक ऐं शेयर ज़रूर करे छॾियो। हिंदी वीडियो जो 2nd एपिसोड अची वियो अथव। हैप्पी न्यू ईयर। नेट अथव त लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल अथव, जल्दी ॾिसो। कमेंट करे ॿुधाइजो तव्हांखे कहिड़ो पार्ट वणियो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं बाय बाय, टेक केयर।